असीं मौजूद आहियूं आवाज़ प्रेस क्लब जे अंगण ते। आवाज़ प्रेस क्लब जे अंगण ते कुछ माण्हू जेके आहिनि एहतजाज करे रहिया आहिनि त मलिर जो सहाफ़ी ऐं सीनियर सियासी अॻवान आहे बादशाह खान कोराई, उन खे रतोदरे पुलिस बिला जवाज़ खंबे गुम कयो आहे, जिन गिरफ़्तारी ज़ाहिर नथा कनि। अचो इन सिलसिले में इन्हनि माण्हुनि खां पुछंदा छा चवणु आहे। कोराई हितां कराची को लाड़काणे वियो कंहिं कम सां, बेवजह न केस न काशे, पुलिस खणी गिरफ़्तार करे छॾियो आहे। 4 ॾींहं थी विया आहिनि गाइबु आहे, न मिलण था ॾियनि काशे। असां अपील था कयूं SP लाड़काणा खे, DIG लाड़काणा खे, महिरबानी करे असांजो मौक़िफ़ इहो आहे त असां कराची मलिर जो हिकिड़ो सहाफ़ी आहे बादशाह खान कोराई, उहो पंहिंजे ज़ाती कम जे लाइ लाड़काणे वियो। उते बिना जवाज़ जे रतेदरे जी पुलिस हिन खे गिरफ़्तार कयो आहे। अॼु 4 ॾींहं थी विया आहिनि, हिन खे किथे हिन शो बि नथा कनि। असां इहो ख़ुदशो आहे त किथे हिन सां को ग़लति एक्शन न खणनि। ज़ाती कम जे हिसाब सां कराची खां वियल हिकिड़ो सोशल वर्कर बि आहे, सहाफ़ी बि आहे इन कराची जो, उनखे बिना जवाज़ लाड़काणा जी पुलिस रतेदरे मां गिरफ़्तार किया। असां ॾाढी उन्हनि सां पुछण जी कोशिशि कयूं था, मगर हींअर ते असांखे को बि जवाबु नथो मिले। अॼु था छॾियूं, सुभाणे था छॾियूं, अॼु था छॾियूं, सुभाणे था छॾियूं। असां परेशान आहियूं, किथे उनजी के जान खे को नुक़सानु न पहुचाइनि। असां IG सिंध खां ऐं DIG लाड़काणो उन खां ऐं SSP लाड़काणे खे अपील कंदासीं त हिकिड़ो सहाफ़ी आहे, पढ़ियल लिखियल हिकिड़ो नौजवान आहे, उनखे तव्हां बग़ैर जवाज़ जे खंबे गुम कयो आहे। खुदारा इहे पुलिस गर्दियूं जेके आहिनि बंदि कयूं वञनि ऐं सहाफ़ी बादशाह खान कोराई खे आज़ादु। जी, तव्हां बादशाह खान कोराई जे वारसनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त बादशाह खान कोराई कंहिं कम सां गे हितां खां लाड़काणे वियो हो ऐं लाड़काणे जे रतेदरे पुलिस खेसि खंबे गुम करे छॾियो आहे। ऐं अॼु 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, लाड़काणे पुलिस जेको आहे उन गिरफ़्तारी ज़ाहिर नथी करे, को केस ज़ाहिर नथी करे। हिननि मुतालबो कयो सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं SSP लाड़काणे खे खेसि जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। हिननि इहो ख़दशो ॾेखारियो त बादशाह खान कोराई खे एतिरे ॾींहं खां गुम करण में इहो थी सघे थो त खेसि का जानी तकलीफ़ पहुचाइनि। कैमरा टीम सां गॾु जमशेद ज़ोराणी, सोच TV, मलिर, कराची।